Sama Silva. छोकिरियुनि जी तारीफ़ ॾे पता भी आई नु मैं हा साईं भली जो एकड़ो गोश्त में जी कुत्ते के खा रहा है ये जमीन में पूछ साईं मिठाई खाने कहिड़ी 1000 रुपया आने दे कम थे तो 10000 पड़ी है हा ठीक आहे साईं ठीक आहे साईं कुरान में आखिर लिखी कुत्ते के खराई ये पूरा लाए कुत्ते मानू पेशाब करन था पैर रखन था तुम कुरान जी इजाजत कइया तूने गाल के न समझी मैं सब कुछ समझा दो इन इल्म में शा फायदो यो इल्म तो शैतान वट भी हुयो पहुंची ने वठूं न पर न्याणी ठाहिण लाइ ताई सजी तू छा तो के पंहिंजी न्याणी ना आहे यो इल्म तो के जहनम में मिलनी तो मथो यू खादो थी सच कंहिंखे न वणंदो आहे हिननि खे नथो चए नमाज़ पढ़ो क़ुरान पढ़ो तव्हांजो कमु थी वेंदो ताई त पूरी हाणे कुते खे खारायो इहा क़ुरान इज़त करेंदो पर नानी ठाहे ॾींदो न मौली मां न कुते खाराईंदुमि न पूरींदुमि शाबाश अॼु खां पोइ अहिड़ा कम न कयो भाई बे ताई त मोटा ॾे ॾेस न ॾेस पुलिस कोठी ॾिना तूं अहिड़ा कम करेंदो साईं मां अॼु अहिड़ो कमु छॾियो वाइदो थो करे हा साईं हा शाबाश ठीकु आहे शाबाश शाबाश उठो थो